तमाम फेसबुक जी बैनुल अक़वामी उताक ते ॾिसंदड़ दोस्तनि खे हक़ मौजूद बुनियादी तौर ते सिंध जे अंदरि न्याणियुनि जे अगवा थियण जो सिलसिलो, जबरी मज़हब तब्दीली, उन जे पोयों हथकंडा, साज़िशूं ऐं छा वहे वापरे पियो, उन सॼे मामले ते नज़रसानीअ पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ आउं सजाद सोलंगी रिंकल कुमारी जेको घोटकी में जो वाक़ियो थियो हो उन जो ऐनी गवाह बि आहियां। आउं पंहिंजे अखियुनि सां छा ॾिठो, छा वहियो, छा वापरियो, उहो सभु कुझु अव्हां सां शेयर करणु ज़रूरी सम्झां पियो। काफ़ी वक़्त खां वठी सिंध जे अंदरि हिंदुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो सिलसिलो तमामु घणो तेज़ थी वियो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त न्याणियुनि जे अगवा वारो मामिलो या जबरी मज़हब तब्दीली जे मामले खे इस्लाम जी सरबुलंदी, इस्लाम जी अज़मत या इस्लाम जी दोस्ती या इस्लाम जी दुश्मनी सां ॻंढणु वॾे में वॾी बेवकूफ़ी आहे। न उहा इस्लाम दोस्ती आहे, न इस्लाम दुश्मनी आहे, न को इहो हिंदू धर्म जे का ख़िलाफ़ु साज़िश आहे। कंहिं बि धर्म, कंहिं मज़हब जे ख़िलाफ़ु साज़िश कोन्हे। इन जे पोयों हिकिड़ा ॿिया वॾा मक़ासिद आहिनि। असुल छा आहे त सॼी दुनिया जे अंदरि जेके माण्हू बालिग़ थियनि था उन्हनि खे इहो क़ानूनी तौरु, आइनी तौरु अख़्तियार आहे त हू कोई बि मज़हब अपनाए सघनि था, कंहिं बि मज़हब मां मुतासिर थी करे कोई बि मज़हब पंहिंजे लाइ चूंडे सघनि था। आया सिंध जे अंदरि का अहिड़ी नारी बि आहे जेका इस्लाम मां मुतासिर थी इस्लाम क़बूलियो हुजई। जेके बि हींअर ताईं मज़हब न्याणियुनि तब्दील थिया आहिनि, न्याणियुनि जा मज़हब तब्दील कराया विया आहिनि, जेके वरी मौलवी साहिबान उन जे लाइ चवनि था त भाउ उन्हनि रज़ा ख़ुशी सां मज़हब तब्दील कयो आहे, त उन्हनि खां इंटरव्यू त कयो त हिंदू धर्म जे कहिड़ी ॻाल्हि खां हू ग़ैर मुतमइन आहिनि ऐं इस्लाम जी कहिड़ी शइ मां हू मुतासिर थियूं आहिनि। कंहिं बि दीन मां, कंहिं बि नज़रिए मां, कंहिं बि फ़लसफ़े मां माण्हू मुतमइन बि थींदो आहे, अपनाईंदो बि आहे, इंसान जो बुनियादी हक़ आहे। पर उन मज़हब तब्दील कंदड़ छोकिरियुनि खां कंहिं इहो सुवाल बि त कयो त इस्लाम जी कहिड़ी ॻाल्हि अव्हांखे पसंदि आई जो अव्हां इस्लाम मां मुतासिर थियो, इस्लाम जे बारे में अव्हीं छा ॼाणो था। हालांकि दीनियात हिते त पाकिस्तान जे अंदरि रहंदड़ जेके बि न्याणियूं पढ़नि थियूं स्कूलनि में, इस्लामी तालीम ऐं दीनियात बुनियादी शुरूआती क्लासनि खां वठी हिते पढ़ाई वञे थी। तंहिं हूंदे बि उन्हनि खां पुछणु घुरिजे त भई बाबा मज़हब खां जेकॾहिं हिंदू धर्म खां किनारा कशी कयो था त उनजो छा सबबु आहे ऐं इस्लाम जी कहिड़ी ॻाल्हि मां मुतासिर आहियो, त असांजो कोई एतिराज़ु कोन हूंदो। अहिड़ो ई ताज़ो वाक़ियो ठेड़ी जे अंदरि भूजोमल सेठ आहे, वॾो वापारी भूजोमल, मशहूरु वाक़ियो आहे, 2-3 महीननि जो या उनखे 4 महीना थिया आहिनि। उन सरेआम अलल ऐलान हिंदू धर्म खे छॾे मज़हब इस्लाम अपनायो हो ऐं वॾे रेलनि दुलनि शरनाइनि सां मौलवियुनि हुनजो इस्तक़बाल कयो। हुन शऊरी तौर ते उन मज़हब खे अपनायो, असीं हुन ते एतिराज़ु कोन कयो, रोशन ख़्याल माण्हुनि एतिराज़ु कोन कयो, छो जो हू मज़हब मां मुतासिर थी करे वञी हुन इस्लाम अपनायो। एतिराज़ु कंहिंखे बि न थियो, न कंहिं हिंदू धर्म जे माण्हू को एतिराज़ु कयो आहे भूजेमल जेको आहे उहो मज़हब छो तब्दील कयो आहे, छो जो हुन पाण शऊरी तौर ते इहो ज़िक्र कयो त मां इस्लाम जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि पॉलिसियुनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि शइ मां मुतमइन आहियां। उहो हुनखे राइट आहे त उहो पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ऐं उहो मुस्लमान वञी थियो, कोई एतिराज़ु कोन्हे। न्याणियुनि जे शादियुनि जो मामिलो मीरपुर ख़ासि जे अंदरि डॉक्टर गोवर्धन मशहूरु डॉक्टर आहे, उन जे न्याणी कंहिं क़ाइम ख़ानी नौजवान सां हुनजो प्यार जो नातो जुड़ियो, उन सां शादी करणु पिए चई त डॉक्टर गोवर्धन मज़हबी रवादारी जो माना अमीन थी करे डॉक्टर गोवर्धन पंहिंजे न्याणियुनि खे ॾाज ॾावण ॾेई पंहिंजे घरों रुख़्सत करे उन क़ाइम ख़ानी नौजवान सां परणाए ॾिनियूं। त कंहिं बि सिविल सोसाइटी जे माण्हू, कंहिं बि रोशन ख़्याल माण्हू हुन ते एतिराज़ु कोन कयो, कंहिं बि हिंदू धर्म जे माण्हू हुन ते एतिराज़ु कोन कयो त डॉक्टर गोवर्धन हे छा कयो आहे। छो डॉक्टर गोवर्धन शऊरी तौरु जेको फ़ैसिलो कयो, न्याणियुनि पंहिंजे दिली तौरु कंहिंखे पंहिंजो वर चूंडियो, उनजे वालिदैन उनखे इज़त सां रुख़्सत कयो, कंहिं बि माण्हू एतिराज़ु कोन कयो। नतीजे में छा थियो त उहे ई काकड़ियूं डॉक्टर गोवर्धन खत्री जे घर मोटी आयूं ऐं उनखे उनजे जेको वर हुयो संदन मुड़ुस उन तलाक ॾेई रवानो करे ॾेई छॾियो। डॉक्टर गोवर्धन खत्री वटि अॼु बि उहे न्याणियूं पंहिंजी ज़िंदगी बसर कनि में तलाक़ी याफ़्ता सूरत में।
अचो ॿिए पासे त जेके बि नियाणियूं मज़हब तब्दीली जे इन ज़मरे में अचनि थियूं उन्हनि खां सभ खां वेही पुछे ठीकु आहे भाउ मज़हब इस्लाम दीन फितरत आहे, असांखे एतिराज़ु कोन्हे। माण्हू ईसाई बि थी वेंदा आहिनि, जिनाह जी धीउ पारसी थी वई हुई, हिन मुल्क जो बानी आहे, उहो पाण खे इस्लाम जो ठेकेदार चवंदो हो, हुनजी धीउ पारसी थी वेंदो, कंहिं कोन पुछो। माण्हू शौरी तौरु जेको मज़हब अपनाए उन खां असांखे कोई एतिराज़ु कोन्हे, पर मज़हब इस्लाम जे मुक़दस नाले में माण्हुनि जे इज़त नफ़्स सां खेॾणु, माण्हुनि जे नियाणियुनि खे अॻुवा करणु, इस्लाम जे नाले में, इस्लाम जे सरबुलंदी जे नाले में उन्हनि खे जबरी तौरु जेको आहे उहो ज़ना जो निशानो बणाइणु, उन्हनि खे ब्लैकमेल करे मज़हब तब्दील कराइण वारो जेको इहो सिलसिलो आहे, इहो न इस्लाम दोस्ती जे ज़मरे में अचे थो, न मुल्क दोस्ती जे ज़मरे में अचे थो, इहो मुल्क जे आइनी ऐं बुनियादी इंसानी हक़नि जे भञकड़ी जे ज़मरे में अचे थो। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया आहिनि, जीअं हाणे ताज़ो ई खैरपुर ज़िले जे शहर बोज़दार वॾा मां हिकिड़ी हिंदू नियाणी अॻवा थी हुनजो जबरी मज़हब तब्दील करायो वियो। 15 ॾींहंनि खां उहा नियाणी वालदेन वटि मोटी आई, हुनखे छोकिरो न हलाए सघियो, छोकिरे हुनखे वापसि करे ॾिनो। अहिड़ा खोड़ सारा असां वटि मिसाल मिलनि था। ॻाल्हि इहा आहे त मज़हब तब्दीली जे लाइ छोकिरे सां शादी वाजिबु त कोन्हे। जिन वालदेन नियाणियुनि खे पढ़ायो कयो आहे, जेकॾहिं हू दिली तौरु मज़हब इस्लाम खे अपनाइनि थियूं त वालदेन जे घर छॾण जी ज़रूरत त कोन्हे, हू पंहिंजे वालदेन जे घरनि में रही बि मज़हब इस्लाम जी प्रचार करे सघनि थियूं। इन में कंहिं बि क़िस्म जी का कबाहत कोन्हे। दुनिया जे अंदरि अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि, पूरी दुनिया तव्हां ॾिसो, हिंदुस्तान जो मिसाल वेही ॾिसो, जंहिंमें खोड़ सारा फैमिली जा मेंबर, कंहिंजी माउ हिंदू आहे त उनजो वालिद साहबु मुस्लमान आहे, कंहिंजो वालिद साहबु मुस्लमान आहे त माउ हिंदू आहे, उनजो औलाद जॾहिं शौरी तौरु वॾो थिए थो त हू कहिड़े दीन कहिड़े धर्म सां लाॻापिजे थो, उनखे अख़्तियारात हासिल आहिनि। इहो कोई एॾो वॾो मामिलो कोन्हे को। असुलु मामिलो इहो आहे त इन सॼे जेको वायुमंडल हिते थियो थो नियाणियुनि जे सूरत मां, नियाणियुनि जे जबरी जेको मज़हबी तब्दीली वारी जेका सूरत हाल आहे, उन जे पोइ वॾे में वॾो हथकंडो हिकिड़ो आहे त आया इन नियाणियुनि जे जबरी मज़हब तब्दीली अॻवा जे पोयों सिर्फ़ु सिर्फ़ु ॿिनि माण्हुनि खे ख़ासि करे सिंध में टारगेट ॾिनो वियो आहे, हिकु मियां मिठू, ॿियो अयूब सरहंदी, या को टियों अहिड़ो को तव्हां हाणे हुननि पैदा कयो हुजे उन्हनि हथकंडनि। आख़िर इन्हनि ते ई कहिड़ी ज़िम्मेवारी आहे त तव्हां हिंदू नियाणियूं अॻवा करायो ऐं उन्हनि जा जबरी मज़हब तव्हां तब्दील करायो। बाक़ी बि त भला खोड़ फ़िक़हनि जा आलम आहिनि, मुस्लमाननि जे अंदरि बि त काफ़ी सारा फ़िक़ह ऐं जेको आहे उहो मुसला आहिनि, अहले शीयत जा बि तमामु वॾा आलिम वेठा आहिनि, सुन्नी हज़रात बि आलिम वेठा आहिनि, देवबंदी ॿिया बि खोड़ सारा वेठा आहिनि, पर कंहिं बि मदरसे ते कंहिं बि जॻह ते नियाणियूं कोन थियूं अचनि मज़हब तब्दील करणु। मज़हब जंहिंखे जो बि तब्दीली जो मामिलो अचे थो अयूब सरहंदी वटि ऐं मियां मिठू वटि ई वञे थो, आख़िर उन जो छा सबबु आहे? हिकु शइ इहा। ॿी शइ इहा त आउं रिंकल कुमारी जे वाक़े जो इन गवाह हुआ, जेको हूअं त काफ़ी सारा वाक़िया अहिड़ा थिया आहिनि सिंध जे हिंदुनि सां ज़्यादतियुनि जा, नियाणियुनि जे अॻवा जा ऐं जबरी मज़हब तब्दीली जा, पर नियर पास्ट में जेको वाक़ियो थियो, जेको वॾे में वॾो हाईलाइट थियो, उहो रिंकल कुमारी जो मामिलो हो घोटकी ज़िले जे अंदरि। रिंकल कुमारी, सिंध सेकुलर फोरम राजकुमार जेको आहे नौजवान, हुनजी पंहिंजी आहे का रिश्तेदार, उहा अॻवा थी ॾहरकी मां। जॾहिं उहा अॻवा थी त उन वक़्तु GS इंमाज़ जे चेयरमैन सां राजकुमार, रियाज़ चांडी साहिब सां राजकुमार जो राब्तो थियो। राजकुमार इहो वेही चयो त असांजी नियाणी अॻवा थी वई आहे, फ़ौरन तव्हां तहरुक वठो, असीं क़ौमी कारकुन सिंध जी रवादारी जा अमीन हूं, असीं पंहिंजे हिसे जो फ़र्ज़ु निभाईंदे जीअं ॾहरकी पहुतासीं, राजकुमार सां हिंदू पंचायत सां असांजी मुलाक़ात थी। मां इहा ॻाल्हि तारीख़ी तौर ते चवां थो ऐं वज़नदार ॻाल्हि त असां राजकुमार, हिंदू पंचायत ऐं उन नियाणी रिंकल कुमार जे वालिद साहब, उनजे सॼे फैमिली मेंबरनि सां वेही अलॻि ऐलान ॻाल्हायोसीं त बाबा जेकॾहिं नियाणी पंहिंजे रज़ा ख़ुशी सां वई आहे, राज़पे सां वई आहे, ऐं हू चवे थी त मां राज़पे सां पंहिंजो इहो वर चूंडियो आहे, त पोइ तव्हां असां सां एग्रीमेंट कयो त हुनखे तव्हां इज़त सां रुख़सत कंदो, ॾाज ॾावण दौल शरनाइनि सां हुनखे तव्हां परिणाए ॾींदो, इहो तव्हां असां सां कमिटमेंट कयो। जंहिंते राजकुमार हामी वारी सॼी हिंदू पंचायत असां सां एग्रीमेंट कई त बाबा जेकॾहिं असांजी नियाणी, असांजी भेण रिंकल जेकॾहिं राज़ ख़ुशी सां वई आहे त असांजी तव्हां सां कमिटमेंट आहे त असां तव्हांखे इज़त सां रुख़सत करे ॾाज ॾावण ॾेई शान शौक़त सां परिणाए ॾींदासीं। इहा एग्रीमेंट थी। असांजे इन सॼे मरहले में प्रोसेस हलियो। प्रोसेस हलण खां पोइ सूरत हाल इहा थी, जॾहिं रिंकल कुमारी खे कोर्ट में पेश कयो पियो वियो त रियाज़ चांडियो साहिबु, राजकुमार, इहे असीं सभु धुर हुयासीं इन्हनि जे पटिशन में। रियाज़ चांडियो साहिबु सुप्रीम कोर्ट ताईं रिंकल कुमारी वारे इन सॼे केस में धुर रहियो।
असीं जॾहिं ॾहरकी अचूं पिया उन हाज़िरी ते कोर्ट में जेको आहे उहो घोटकी सेशन कोर्ट में 164 जॾहिं थिए पई रिंकिल जी, त मियां मिठू जे गुंडनि जे तरफ़ां असांखे धमकायो वियो हथियारनि जे ज़ोर ते। ऐं सेशन कोर्ट जे आहत में मियां मिठू जा हथियारबंद माण्हू लबैक लबैक जा नारा हणी काए पिया। कोर्ट जे आहत जो हुननि एतिराम न कयो, वॾी दहशत जी अलामत बणिजी बहरहाल हू कोर्ट में आया। न्याणी खे उते पेश कयो वियो। असांजे वकील उते फ़ौरन जॾहिं न्याणी कचहरे में आई त हुनखां इहो पुछियो वियो त बाबा तूं रिंकिल आहीं या फरियाल आहीं, छो जो हुनखे फरियाल बीबी जो नालो मियां मिठू ऐं भरचुंडी जे पीरनि ॾिनो त हीअ असांजी फरियाल बीबी आहे। जंहिं ते हुन कोर्ट जे अंदरि रिंकिल जा वालदेन में मौजूदु हुआ, राजकुमार, रियाज़ चांडियो साहब, सॼी संगत, सभु दोस्त, क़ौमी कारकुन फ़क़ीर रमज़ान कलवड़, नसरुल्ला कलादी वारा, मीर हसन लाशहरी, खोड़सारा, इहे सभु इन गवाह आहिनि, कोर्ट में मौजूदु आहे। कोर्ट में मौजूदगी में हुन 164 कई। हुननि खां जंहिं पुछियो त तूं रिंकिल आहीं या फरियाल आहीं, जंहिं ते हुन फ़ौरन चयो त मां फरियाल न आहियां, मां रिंकिल आहियां ऐं मां पंहिंजे वालदेन सां वञणु थी चाहियां। उन रिंकिल न्याणी कोर्ट जे अंदरि 164 कई ऐं स्टेटमेंट ॾिनी। तंहिं हूंदे इन जी इहा स्टेटमेंट ॿुधण सां जज साहिबु चैम्बर में हलियो वियो। हुन चयो त काकड़ी खे दारुल अमान मोकिलियो, बजाए वालदेन ॾे मोकिलण जे, छो जो 164 करण खां पोइ कोर्ट खे आइनी तौरु ऐं कानूनी तौरु उन न्याणी खे वालदेन जे हवाले करिणो हो। पर जज ते जीअं त प्रेशर हुयो, जज चैम्बर छॾे चई दफ़ा न्याणी खे दारुल अमान मोकिलियो, वरी ॿियो दफ़ो हिते पेश कंदासीं। कानून जे अॻियां ज़ोर अॻियां ज़ारी। बहरहाल कोर्ट जो फ़ैसिलो, न्याणी दारुल अमान हली वई, रोंदी रड़ंदी, वालदेन खे सॾु कंदी, हुनखे गेलींदा गाॾी में खणी विया। दारुल अमान पहुती। दारुल अमान खां पोइ जो ॿियो जेको मरहलो थियो हुनखे स्टेटमेंट करण लाइ, त हुन ते तशद्दुद जा वाज़े निशान हुआ। उतां जी मीडिया गवाह हुआ घोटकी जी, सिविल सोसाइटी जा नौजवान गवाह आहिनि, मुस्लिम अक़ीदे जा नौजवान बि गवाह आहिनि, इन में कंहिं बि क़िस्म जी का मिलावट कोन्हे। कॉम्परस कारकुन गवाह आहिनि, वालदेन गवाह आहिनि त न्याणी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुआ ऐं नशे जे जीअं हालत में हूंदो आहे ईअं हुनखे खणी अची कोर्ट जे कटड़ में पेश कयो वियो। हुन चयो त आउं फरियाल आहियां, हुनखे तशद्दुद जे ज़ोर ते। ऐं इनकशाफ बि थियो कुझु धुरियुनि जे तरफ़ां त उन सां दारुल अमान में का ज़्यादती बि कई वई, जिनसी ज़्यादती, ऐं उन जेको वीडियो जो मामिलो बि थियो, जंहिंजे करे हुनखे ब्लैकमेल करे ऐं चयो त तोखे हाणे वालदेन ते वञणु न वियो, जेको तोखे फेवर जी स्टेटमेंट ॾियणी पवंदी। बहरहाल उहो मरहलो गुज़री वियो आहे। अॼु ताईं असांखे न्याणी वापसि न मिली सघी। ॿी ॻाल्हि इहा आहे त काफ़ी अहिड़ा वाक़िया ॾहरकी हुन जे आस पास थिया आहिनि जिन में छोकिरियूं अंडर एज बि आहिनि। जीअं रीना ऐं रवीना जो मामिलो हो, 18 सालनि जूं छोकिरियूं कोन्हनि के उहे 18 खां घटि आहिनि। कानूनी आइनी तौरु हुननि खे कंहिं बि क़िस्म जी मज़हब तब्दीली जो आइनी इजाज़त कोन थो ॾिए, ऐं शादी करण जो बि आइन इजाज़त कोन थो ॾिए। बहरहाल उन्हनि सां बि असांजी वार्ता कई वई। ॿियो त कुझु हल्कनि जो चवणु आहे, असांखे कुझु धुरियुनि खां ख़बर बि पई त अक्सर जेके छोकिरियूं मियां मिठू वारा उते जबरी मज़हब तब्दील कराए पंहिंजे नौकरनि सां परिणाइनि था या इलाइक़े जे माण्हुनि सां परिणाइनि था। उन खां पोइ उहे जॾहिं तलाक उन्हनि खे ॾियनि था या उन्हनि सां एडजस्टमेंट नथी उन्हनि जी थिए, त उहे उन्हनि जी हवेलियुनि ते क़ैद आहिनि ऐं हवेलियुनि ते क़ैद रखी करे उनखां सर्विसिस वठंदा, उनखां बानाइप जो कमु कराईंदा। उनखां बाद में हू उनखे वरी सुठे दाम में विकिरो करे छॾीनि था। मूंखे सही नमूने यादि नथो अचे त का हिकिड़ी हिंदू नारी जेका अगवा थी हुई, जबरी मज़हब तब्दीली करे उहा शादी वारो इहो ढोंग रचायो। उनखां पोइ उनखे डाइवोर्स थी मियां मिठू जे कोर्ट में कैदी, जेका पोइ वरी न भरचुंडी जे पीरनि जे हथों विकिरो कई वई, जेका शायदि हुते कलादन जे कबीले में कंहिं माण्हू खे ॾिनी वई आहे या हुते कोई कलवड़ कबीले जो को नौजवान आहे जंहिंखे हुते का उहा न्याणी ॾिनी वई आहे, अॼु बि उन्हनि वटि मौजूदु आहे। उन्हनि पैसनि सां ख़रीद के भरचुंडी जे पीरनि खां तस्दीक करे सघिजे थी। उतां जा सिविल सोसाइटी जा नौजवान ॿिया चा तस्दीक इन शइ जी बि करे सघनि था। इन सॼे मरहले जे पोयों माना इहे असां आइनी गवाह आहियूं त कीअं जबरी तौर ते ज़बरदस्ती उन्हनि न्याणियुनि जो मज़हब तब्दील करायो वियो डंडे जे ज़ोर ते। जॾहिं कोर्ट जे अंदरि हिकिड़ी न्याणी स्टेटमेंट थी ॾिए त मां रिंकिल आहियां, त मां फरियाल न आहियां, त इदारा पोइ उन में मुलविस थी हुनखे ज़ोरी फरियाल साबित करण जी कोशिशि कंदा। दारुल अमान जज हुनखे धुर बणिजी दारुल अमान मोकिले थो, हुन ते तशद्दुद थिए थो, दारुल अमान में जिनसी ज़्यादती थिए थी। नशे जे हालत में वरी हुनखां बयानु ॾियारे वरी हुनखे मियां मिठू जे गुंडनि जे हवाले कयो वियो। इहा सेम रविश आहे ऐं साॻियो तरीक़ेकार साॻियो पैटर्न आहे जेको हिंदू न्याणियुनि सां जेको आहे उहो हलनि पिया। इहे नौजवाननि खां हथों हुनखे अगवा कराए जबरी उनखे सभ खां पहिरियों त इज्तमाही ज़्यादतियुनि या जिनसी ज़्यादतियुनि जो निशानो बणाए उन्हनि खे ब्लैकमेल कयो अथनि। उनखां पोइ उन्हनि खे इहो पाबंद बणायो थो वञे त अव्हां कोर्टुनि जे अंदरि स्टेटमेंट न ॾींदो असांजे फेवर जी त अव्हांखे मारे छॾींदासीं, अव्हां जूं वीडियोज़ वायरल कंदासीं, या हू ब्लैकमेलिंग जे चकर में अची न्याणियूं
वीचारियूं निमाणियूं नियाणियूं आहिनि उहे उन ब्लैकमेलिंग ऐं प्रेशर में अची करे उन फेवर जूं स्टेटमेंट्स ॾियनि थियूं। हालांकि उन्हनि जो इस्लाम सां कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ु कोन्हे। जेके जिन बि न्याणे जा मज़हब तब्दील कंदा ऐं दावा सां चवां त उन्हनि खे विहारियो, इस्लाम जे 6 कलमनि जा नाला पुछो, उन्हनि खे न ईंदा। वुज़ू जो तरीक़ो पुछो न ईंदो, उनखे नमाज़ जो तरीक़ो पुछो न ईंदो, छो जो हुननि उन मज़हब सां इंट्रस्ट कोन्हे। हुननि खे जबरी तौर मज़हब जे नाले ते इस्तेमालु कयो वियो, मज़हब जे नाले ते हुननि खे अगवा कयो वियो। इन सॼे हथकंडे जे पोयों ताक़तवर धुरियूं ऐं ताक़तवर इदारा जेको आहे उहो थियनि मुलविसनि। असीं अखियुनि ॾिठा गवाह आहियूं, कंहिं बि क़िस्म जी लफ़ाज़ी कोन्हे, छो जो रिंकिल जो तजुर्बो असांजे अखियुनि जे साम्हूं आहे। उनखां पोइ असीं सुप्रीम कोर्ट ताईं उहो झेड़ो वारियो, पर सुप्रीम कोर्ट ताईं असांखे इन्हनि इदारनि न खटणु ॾिनो, छो जो इदारा ख़बर न आहे अलाए कंहिंजे मातहतनि। अदलिया के मौलवियुनि जी धुर, अदलिया मौलवियुनि जी धुर, मौलवियुनि खे सपोर्ट, बग़ैर लाइसेंस जे हथियार खणी अयूब सरहंदी ऐं ॿिया मिठू ॾिड़ा माण्हू कोर्टुनि ते क़ाबिज़ थी वञनि, उन्हनि खां पंहिंजे मनपसंदि फ़ैसिला वठनि, या घणो कुझु वापरे थो। बुनियादी तौर ते इन्हनि सॼे अमल जे पोयों वॾे में वॾा हथकंडा इहे आहिनि त सिंध जे रवादारी वारे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे तबाह कजे, सिंध जो क़ौमी ॿधी वारे फ़िक्र खे तबाह कजे। ऐं ख़ासि करे हिंदू जेके आहिनि उहे सिंध जा वॾे में वॾो कारोबारी तबिको आहिनि। अॼु बि माज़ी खां वठी मज़बूत कारोबारी तबिको आहे, ऐं अॼु बि हिंदू सभ खां वधीक सिंध जो मज़बूत कारोबारी ऐं मुआशी हब आहिनि जेके मार्केटुनि जे अंदरि वेठा आहिनि। उनखे लॼाइण जी हिकिड़ी बदतरीन साज़िश आहे। उन साज़िश जे कड़ी में माना नियाणियूं बि अगवा थियनि थियूं, उनजा जबरी मज़हब तब्दील थियनि था। वरी हिन जा जेके नौजवान आहिनि उन्हनि सां बि रेप ऐं जिनसी ज़्यादतियुनि जा वाक़िया थिया आहिनि। कई माना विश्वास बागड़ी खां वेंदे जेको आहे जेको कोई ठटे में हिकिड़ो वाक़ियो थियो, या अहिड़ा खोड़ सारा अहिड़ा वाक़िया आहिनि जेके हिननि सां कया विया आहिनि। उनजे पोइ वॾे में वॾी प्लानिंग इहा आहे त हिननि खे जबरी तौर हितां लॾाइण जी साज़िश करे। नियाणियुनि जॾहिं नियाणियूं महफ़ूज़ न रहंदे ऑटोमेटिक लॾे वेंदो इज़तदार माण्हू, तव्हां को कई कंदो ॿियो छा कंदो। सो इहा सूरत हाल, इहा रविश आहे। असां कंहिं बि दीन जे ख़िलाफ़ु कोन हूं, असांजो अक़ीदो आहे ऐं असां जो इहो वाज़िह नुक़्ते नज़र आहे त हिन धरती ते आयल सभु दीन ख़ुदा जा आहिनि। 1,24,000 पैगम्बर ख़ुदा जा आहिनि, ऐं जेतिरा बि दीन धर्म मज़हब हिते धरती ते आहिनि उहे सभु जो सभु ख़ुदा जा दीन आहिनि। को बि इंसान जो जुड़ियल दीन कोन्हे। हिंदू धर्म हुजे, बुद्ध धर्म हुजे, यहूदियत हुजे, ईसाईयत हुजे, मुस्लमान हुजनि, या अलाए खोड़ सारा केतिरा ॿिया बि दीन आहिनि, उहे सभु जो सभु ख़ुदा जा दीन आहिनि। असां इन अक़ीदे जा पोइ लॻूं। हूअं बि इस्लाम में जबुर ऐं ॾाढ कोन्हे को कंहिं बि क़िस्म सां, त को जबुर ऐं ॾाढ या तलवार जे ज़ोर ते को इस्लाम पकड़ियो हुजे। रसूल ख़ुदा जे दौर में बि रवैयनि जे ज़रिए इस्लाम पकड़ियो आहे। डंडे जे ज़ोर ते इस्लाम में, तरार जे ज़ोर ते माण्हुनि खे इस्लाम रसूल ख़ुदा बि कोन क़बूल करायो। रसूल ख़ुदा जे रवैयनि मां माण्हू ॾिसी करे माण्हू मुतासिर थिया, मुस्लमान थिया। अहिड़ी तरह तव्हांजे रवैयनि मां, दीन जे कंहिं बि ख़ूबी मां मुतासिर थी करे कोई बि शहर जे करे मज़हब तब्दील करे थो, उनजो आइनी अख़्तियार आहे, उहो करे सघे थो। उन सां कंहिं बि माण्हू खे एतिराज़ु कोन्हे। ऐं हिंदू बि कोन कंदा आहिनि। जीअं मां तव्हांखे ठेड़ी वारो मिसाल ॾिनो त भुजे महिल बि दीन तब्दील कयो मुस्लमान जो, त कंहिं बि हिंदू वावेला कोन कयो, छो उहो शऊरी फ़ैसिलो आहे। जीअं त नियाणियुनि वारो जेको मामिलो आहे उहो शऊरी फ़ैसिलो न आहे, उहो लाशऊरी ऐं माना ॾाढ ऐं जबुर वारो फ़ैसिलो आहे, जेको कुझु ताक़तवर धुरियूं इहो सॼो मामला सिंध जे अंदरि वधाइनि पियूं। इन जे पोइ वॾे में वॾो इहे हथकंडा आहिनि त जीअं हिंदू हितां लॾे वञनि, पंहिंजी धरती छॾे वञनि, त हिते जीअं जेको आहे उहो मज़हबी जुनूनियत पकड़े सघे। पर यादि रखो, जंहिं मज़हबी जुनूनियत खे अवां हथी ॾियो था, साईं जीम सईद विवाना कॉन्फ्रेंस में इहो वाज़े चयो त जंहिं मज़हबी जुनूनियत ऐं जंहिं खे तव्हां हथी ॾियो था, अॼु अमी यूरोपियन कंट्रीज़ खे, रूस खे त साड़ियो था, पर सुभाणे ई मज़हब इन तापस में अवां जा घर गिड़काईंदी। अॼु उहे नतीजा आहिनि जो सेवण जी कलंदर जी दरगाह ने मज़हबी जुनून जे वर चढ़ी धमाका थिया, हाजन शाह माड़ी वारे जी दरगाह मज़हबी जुनून जे वर चढ़ी धमाका थिया, जैकमाबाद ऐं शिकारपुर जे इमामबार गांव ते बम धमाका थिया, क़ाइम खानी जेके आहिनि आगा खानी कम्यूनिटी जा माण्हू उन्हनि जे बसुनि ते हमला थिया। इहे सभु जो सभु जेको क़त्लो गारत ऐं इंसानियत जो क़त्लेआम थिए थो उहो अवांजे मज़हबी जुनूनियत जे करे थिए थो। सिंध जे माण्हू खे इहो सोचणो ई लोचणो पवंदो त हीउ मज़हब दीन ऐं धर्म जो मामिलो न आहे नियाणियुनि जे जबरी अगवा। हीउ सिंध जो क़ौमी वहदत, क़ौमी ऐं इक़्तिसादी मफ़ादनि ऐं क़ौमी रवादारी वारे इन्हनि मफ़ादनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश, घिनौनी साज़िश आहे, जंहिंखे सिंध जा सभु माण्हू मिली करे हिनखे जेको आहे बेनकाब कंदा ऐं हुनखे प्रोटेक्ट कंदा ऐं करणु खपे। जेकॾहिं जिन त तारीख़ पाण खे माफ़ु कोन कंदी। हिंदू हिन धरती जा दरावड़ पुट आहिनि, वारिस आहिनि। ईअं क़तन कोन्हे
त को हिंदुनि जे अंदरि को रिश्तनि जी कमी आहे। वरी हिकिड़ी प्रोपेगंडा बि कई वई त हिंदुनि जे अंदरि रस्मुनि जी सख़्ती ऐं का रिश्तनि जी कमी आहे। बाबा 712 ईस्वी खां वेंदे 1947 ईस्वी ताईं त हिंदुनि जे नियाणियुनि जे रिश्तनि में का कमी कोन आई, को बि अहिड़ो को वाक़ियो कोन थियो। सभु हिंदू पंहिंजे धर्मनि में क़बूलनि पिया ऐं शादियूं कनि पिया। आख़िर हिन मुल्क ठहण खां पोइ 70 सालनि में कहिड़ी हिंदुनि में कमी अची वई आहे या हिंदुनि जी रवायतुनि में कमी अची वई आहे जंहिंजे करे रिश्तनि जी अणाहट थी आहे। इहा बि मां सम्झां थो उन्हनि धुरियुनि जी वंगार वहण जे मुतरादिफ़ आहे। इहो नुक़्ते नज़र बि त का रिश्तनि जी कमी आहे या का रस्मुनि जे मतभेद चढ़ियल आहे, अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि करे। ऐं प्रैक्टिकली मुस्लिम समाज ऐं हिंदू समाज जो हिकिड़ो गॾियल हिसो आहियां। मां उन सॼे ॿिन्ही समाजनि में रहां थो। मुंहिंजा समझ तादाद में हिंदू दोस्त आहिनि ऐं उन्हनि जे फैमिलीज़ जे माहौल खां वाक़ुफ़ु आहियां। त हू इंतिहाई नियाणियुनि जे मामले में पोलाइट शफ़ीक़ आहिनि। हू पंहिंजे नियाणियुनि खे आला तालीम बि ॾियनि था, उनखे सुखियो सताबो बि रखनि था, सुहिणो सिबतो बि रखनि था, उन ते ख़र्चु कनि था, उनखे आज़ादियूं बि ॾियनि था, सुठियुनि डिग्रियुनि ते पहुचाइनि था। हू नियाणियुनि जे मामले में कंहिं बि सतह ते कुंद ज़हन कोन्हनि। इवन एतिरे क़दुरु नियाणियूं हुननि जूं जेकॾहिं कोई पसंदि जो वर्क कनि थियूं, कंहिंसां प्यार जो कंहिंसां को पेच आहे या अहिड़ो को सिलसिलो आहे, हू पंहिंजे वालिदनि सां तज़किरो बि कंदियूं। त कंहिं बि हिंदू नारी ते तव्हां तशदुद जो वाक़ियो न ॿुधो हूंदो त कंहिंखे भाउ कारो करे मारियो हुजे, कंहिं हिंदू नारीअ खे पंहिंजे भाउ खां बंदूक कई हुजे, कंहिं वालिद सां बंदूक कई हुजे। अहिड़े कंहिं बि क़िस्म जो हिंदुनि में कोन्हे। हिंदू इंतिहाई पोलाइट माण्हू आहिनि, फैमिली जे अंदरि शफ़ीक़, पंहिंजे औलाद सां प्यार करण वारा माण्हू, कंहिं बि क़िस्म जी कमी पंहिंजे औलाद खे कोन ॾियनि था। इहो मुंहिंजो प्रैक्टिकल तजुर्बो आहे। पर उनजे बरअक्स मुस्लिम समाज जे अंदरि इहे सभु बिदतूं रवायतूं मौजूदु आहिनि। भाउ भेण खे कारो करे मारे थो, पुटु माउ खे कारो करे मारे थो, ऐं सख़्तियूं आहिनि नियाणियुनि खे। अॼु बि तालीम जेको आहे उहो मुस्लिम समाज जा माण्हू मज़हबी बंदिश या सोसाइटिकली उन ते बंदिशूं विझी करे तालीम खां रोकनि था, नियाणियुनि खे स्कूल नथा छॾनि या उन्हनि ते सख़्तियूं कनि था। पसंदि जी शादी त मुस्लिम समाज में ॼण वॾो पाप ऐं गुनाह आहे। इहो प्रैक्टिकली पाण सभु ॾिसूं था, हिन समाज जो हिसो। सो जेकॾहिं वरी ॿी ॻाल्हि इहा आहे त दुनिया जे अंदरि जेकॾहिं शादियूं आहिनि त उहे सोशल मुआदनि, समाजी मुआदनि जी बुनियाद ते थियनि थियूं। जेकॾहिं अवां भला हिंदुनि जूं नियाणियुनि सां शादियूं करणु चाहियो था त उनजो हिकिड़ो तरीक़ेकार इहो आहे तव्हां समाजी मुआदनि जी बुनियाद ते शादियूं कयो। उन में मज़हब जी तब्दीली जो को बि शर्त कोन्हे। सॼी दुनिया में अॼुकल्ह इहो रूल राइज आहे त माण्हू कंहिंसां बि शादी करे थो समाजी मुआदनि ते। मुड़ुस जो दीन पंहिंजो आहे, ज़ाल जो दीन पंहिंजो आहे। अवां बराबरि जा हक़ हिंदुनि खे ॾियो, हिंदुनि सां रिश्तेदारियूं कयो। जिन खे हिंदुनि जूं नियाणियूं खपनि थियूं उहे तव्हां हिंदुनि सां इज़त वारे तरीक़े सां रिश्तेदारी कयो। उन्हनि खे पंहिंजे नौजवाननि लाइ नियाणियूं वठो ऐं पंहिंजूं नियाणियूं हुननि जे नौजवाननि जे लाइ ॾियो, समाजी मुआदनि ते, ह्यूमनिटेरियन ग्राउंड्स ते, हुन सां सोशल कॉन्ट्रैक्ट जे ज़रिए। सॼी दुनिया में ईअं थिए थो जीअं हिंदुस्तान जे अंदरि सैफ़ अली ख़ान जेको मशहूरु बॉलीवुड जो अदाकार आहे उहो मुस्लमान आहे, मुस्लिम आहे। उनजी घरवारी करीना कपूर आहे, उहा हिंदू आहे। उहा अॼु बि पंहिंजे हिंदू धर्म ते जेको आहे क़ाइमु दाइमु आहे। ऐं सैफ़ अली ख़ान मुस्लिम पंहिंजे अक़ीदे ते क़ाइमु दाइमु आहे। ऐं हुनजा ॿार जॾहिं 18 सालनि जा थींदा उहे हुननि जी मर्ज़ी आहे त हू कहिड़ो दीन अपनाइनि था। ऐं अहिड़ी तरह अकबर बादशाह जेको मुग़ल बादशाह हो, उन बि राजपूत घराणे जे हिंदू राजपूत घराणे जी हिकिड़ी नारी सां शादी कई, पर हुनजो दीन तब्दील कोन करायो आई। उनखे उन हिंदू ई रहणु ॾिनो। आया उन जे मोहबत में उनखे उन पंहिंजे घर जे अंदरि मंदरु जोड़ाए ॾिनो जीअं हू पंहिंजी अक़ीदत ऐं इबादत करे सघे। सॼी दुनिया में सोशल कॉन्ट्रैक्ट्स जे बुनियादनि ते शादियूं थियनि थियूं। जी शादियुनि जी नियत आहे त पोइ तव्हां समाजी बुनियादनि ते बिस्मिल्लाह करे शादियूं कयो, पंहिंजा रिश्तेदारियूं हिंदुनि सां कयो। छो त बराबरी जे बुनियाद ते जिन जूं नियाणियूं अव्हांखे वणनि थियूं उन्हनि जे पुटनि खे बि तव्हां अपनायो। उहो इन सां इहो थींदो त कम से कम अव्हां जे विच में जेके नफ़रतूं आहिनि या इहे सभु हथकंडा आहिनि उहे सभु ज़ाहिर थी पवंदा। पर जीअं त हिननि जी शादियुनि जा मक़सद ऐं नियाणियुनि सां शादियुनि जो त मक़सदु आहे कोन, हिन पोयों मक़सदु जेको आउं बयानु करे वियुसि त इहे हथकंडा आहिनि त जीअं हिंदू हितां लॾे वञनि ऐं हिंदुनि जे इज़त नफ़्स ते महफ़ूज़ न हुजे। ऐं इहा साज़िश आहे, जे साज़िश न हुजे ऐं जंहिं कंहिंखे शादी करण जो मूड आहे त ह्यूमनिटेरियन ऐं सोशल ग्राउंड्स ते शादियूं हिंदुनि सां कनि। ऐं हिंदुनि इहो अलॻि ऐलान कराची प्रेस क्लब ते ऐलान कयो उन सेकुलर फोरम जो राजकुमार ऐं हिंदू पाकिस्तान हिंदू काउंसिल जो ज़िम्मेवार दोस्तनि हुते पंहिंजे प्रोटेस्ट जे अंदरि इहो चयो आहे त वाह असांखे तव्हां बराबरि जो शहरी सम्झो, बराबरि जा हक़ ॾियो, असांजूं नियाणियुनि सां तव्हांखे शादियूं करणियूं आहिनि, सोशल मुआदनि ते कयो ऐं असांजे नौजवाननि खे बि अव्हां रिश्तेदारियूं ॾियो। ऐं इहो असां इहा गारंटी था वेही खणूं त तव्हां मुस्लमाननि जूं जेके नियाणियूं तव्हां हिंदुनि खे ॾींदो त उहे ॾुखियूं बि क़तल न रहंदियूं। असां पुल जो किरदारु अदा कंदासीं, सालसी जो किरदारु अदा कंदासीं। असां हिंदुनि जे तरफ़ां गारंटी रही आहियूं त भाउ तव्हांजे नियाणियुनि खे ॾुखियो कोन रखंदा। ऐं इहा बि गारंटी ॾियूं था त हिंदू तव्हांजे नियाणियुनि जो मज़हब तब्दील कराए उनखे हिंदू धर्म में कोन वठी वेंदा, उहे मुस्लिम ई हूंदियूं।
सो कुझु इंसानियत बिधार जे, कुझु ॿियनि शयुनि खे बि ॾिसिजे। नियाणियूं ऐं इज़तूं ऐं नंग छा थींदा आहिनि उहो उन्हनि जे वालदेन खां पुछो जिन जूं नियाणियूं निकिरी थियूं वञनि। अहिड़ी सूरत हाल आहे। पाण खे इन्हनि सॼी हथकंडनि खे, इन्हनि साज़िशुनि खे सम्झणो पवंदो सिंध जे ख़ातिर, क़ौमी ॿधी क़ौमी रवादारी जे ख़ातिर, त असां सिंध बचाए सघंदासीं। जे न त इहे जेके हथकंडा आहिनि सिंध जा दुश्मन, सिंध जे मईशत, सिंध जे इक़्तिसादात, सिंध जो क़ौमी आज़ादी, क़ौमी रवादारी जा दुश्मन, उनखे मज़हब इस्लाम जे लुबादे में वेड़े करे तव्हांजे असांजे क़ौम खे, असांजे नसुलनि खे, असांजे धरती खे खाई तबाह ऐं निस्तो नाबूद करे छॾींदा ऐं पाण सदियुनि ताईं वोए कंदा वठंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।